नासिन वाक़िया आगाह कंदासीं। सिंध हाई कोर्ट एमपी फरियाल टालपुर के पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी। फरियाल टालपुर के 25 लाख रुपयनि जी ज़मानत एवज़ पे माठीअ सां मिलण लाइ बर्तानिया वञण जी इजाज़त ॾिनी वई। घर वज़ारत ऐं एफआईए तरफ़ां जवाब जमा न कराइण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। आगाह कई पिया वाक़िए सिंध हाई कोर्ट एमपीए फरियाल टालपुर के पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। फरियाल टालपुर के 25 लाख रुपयनि जी ज़मानत एवज़ पे माठीअ सां मिलण लाइ बर्तानिया वञण जी इजाज़त ॾिनी वई। घर वज़ारत ऐं एफआईए तरफ़ां जवाब जमा न करण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट एमपीए फरियाल टालपुर के पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। फरियाल टालपुर के 25 लाख रुपयनि जी ज़मानत एवज़ पे माठीअ सां मिलण लाइ बर्तानिया वञण जी इजाज़त ॾेई। घर वज़ारत एफआईए तरफ़ां जवाब जमा न कराइण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। आगाह कई पिया वाक़िए सिंध हाई कोर्ट एमपीए फरियाल टालपुर के पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। फरियाल टालपुर के 25 लाख रुपयनि जी ज़मानत एवज़ पे माठीअ सां मिलण लाइ बर्तानिया वञण जी इजाज़त ॾिनी वई। घर वज़ारत ऐं एफआईए तरफ़ां जवाब जमा न कराइण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। फरियाल टालपुर के 25 लाख रुपयनि जी ज़मानत एवज़ पे माठीअ सां मिलण लाइ बर्तानिया वञण जी इजाज़त ॾिनी वई। घर वज़ारत ऐं एफआईए तरफ़ां जवाब जमा न कराइण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो।